मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर ग़लती सां जनाबत जी हालत में फ़र्ज़ नमाज़ पढ़ी हुजे छा उहा अदा थी वेंदी या न? न साईं, अदा न थींदी। बाज़ औक़ात ईअं थींदो आहे जेके नौजवान नमाज़ जा पाबंद आहिनि, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जनाबत जी हालत में फ़ौरी तौरु अची करे नमाज़ पढ़ंदा आहिनि, वापसी जॾहिं घर वञिणो पवंदो आहे पोइ ख़बर पवंदी यार मुंहिंजा कपिड़ा त ख़राबु हुया। हाणे इन सूरत में जॾहिं ख़बर पई न कपिड़ा ख़राबु हुया, पोइ चाहे कपिड़नि खे पलीती लॻल हुई या शैतानी तड़ हुयो त असर नमाज़ न थी। जीअं तव्हांखे इल्मु थियो न, तव्हांखे ख़बर पई न यार कपिड़ा पलीत हुया, कपिड़नि खे पेशाब लॻल हुयो या जनाबत वारो तड़ मां खे पियल हुयो, त इहो नौजवान गुसुल करे कपिड़ा चेंज करे पंहिंजी फ़र्ज़ नमाज़ खे मोटाई। अगरि जेकॾहिं पेशमाम जनाबत जी हालत में नमाज़ पढ़ाए वियो आहे, छो त पेशमाम बि त इंसानु आहे न, पेशमाम बि छा आहे, इंसानु आहे। जेकॾहिं पेशमाम जनाबत जी हालत में नमाज़ पढ़ाए वियो आहे, पोइ हिते 30-40 जमाती बीठा आहिनि ऐं पेशमाम नमाज़ पढ़ाए करे पोइ बाद में ख़बर पई, जॾहिं सभु जमाती हलिया विया, पोइ ख़बर पई यार कपिड़ा दुरुस्त न हुया, या पोइ ख़बर पई त कपिड़नि खे पलीती लॻल आहे, या बाद में ख़बर पई त यार कपिड़ा मुंहिंजा दुरुस्त हुया ई न, मूंखे जनाबत वारो तड़ हुयो, त इहो पेशमाम ॿी नमाज़ ते ऐलान कंदो। इहो पेशमाम ऐलान कंदो हिकिड़ी नमाज़ खां बाद में जेकी ॿी नमाज़ ईंदी न, ॿी नमाज़ में ऐलान कंदो जंहिं साथी मुंहिंजे पोयां फजर जी नमाज़ पढ़ी हुई या ज़ोर जी नमाज़ पढ़ी हुई, मुंहिंजा कपिड़ा पलीत हुया, तमामु साथी पंहिंजी नमाज़ खे मोटाइनि। छाजे करे त इहो फ़र्ज़ु अमल आहे। जिस्म तव्हांजो पाक हुजे, तव्हांजा कपिड़ा पाक हुजनि, पोइ तव्हां नमाज़ जे अहल आहियो, पोइ तव्हां नमाज़ पढ़ी था सघो। ईअं नमाज़ नथा पढ़ी सघो, बिल फ़र्ज़ु पढ़ी वियो ऐं तव्हांखे इल्मु थियो, हाणे तव्हां पंहिंजी नमाज़ खे जेको आहे मोटायो।